बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम तिखियूं ॻाल्हि सगन मां आहियां शौकत ज़रदारी। नाज़रीन, अॼु क़ौम वाक़ई परेशान थी हूंदी, छाकाणि त सुप्रीम कोर्ट में वज़ीर आज़म खे जेको तौहीन अदालत जो नोटिस जारी कयो वियो ऐं 13 फरवरी ते वज़ीर आज़म खे जेको कोर्ट में पेश थियण जो हुकुमनामो जारी कयो वियो ऐं उन सां गॾोगॾु उन वक़्तु जो इहो फ़ैसिलो ॿुधायो वियो त वज़ीर आज़म खे जेको आहे सो उन तौहीन अदालत जे केस में उन्हनि खे का इम्कानी सज़ा ॿुधाए सघिजे थी या सज़ा ॿुधाई वेंदी, त उन इम्कानी सज़ा खां बचण जे लाइ एतज़ाज़ अहसन साहब जेके आहिनि से अपील खणी विया आहिनि सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान में, जंहिंजी अॼु हेयरिंग हुई। हेयरिंग जेका आहे सा अर्जेंट थी वई आहे सुभाणे ताईं, पर अॼु काफ़ी इंट्रस्टिंग रिमार्क्स असांखे सुप्रीम कोर्ट में जेके से ॿुधण में आया। अॼु पंहिंजे प्रोग्राम में सभ खां पहिरीं ॻाल्हि कंदासीं इन अपील जे हवाले सां ऐं आख़िर में जेकर असां वटि टाइम बचियो त पोइ असां ज़रूरु बलोचिस्तान जे हवाले सां जेका अमरीकी कांग्रेस में डिस्कशन थी आहे उन ते बि थोरी नज़रसानी ज़रूरु विझंदासीं। इन हवाले सां ॻाल्हाइण जे लाइ मूंखे स्टूडियो में जॉइन कयो आहे वेल नोन एनालिस्ट आहिनि साईं शुआब ओस्तो साहब ऐं उन्हनि सां गॾु वेठल आहिनि साईं ज़फ़र हिलाली साहब जेके पिणु वेल नोन एनालिस्ट आहिनि। ओस्तो साहब तव्हांखे वेलकम चवंदासीं। हिलाली साहब आपका भी बहुत शुक्रिया। ओस्तो साहब, हाणे पहिरियां इहो पिए चयो वियो त ख़बर न आहे अपील थींदी कोन थींदी, अपील बि थी वई ऐं उन अपील जे लाइ डेट बि जल्दी जल्दी फिक्स कई वई ॿिन्ही पार्टीज़ जी हिकिड़ी म्यूचुअल अंडरस्टैंडिंग सां। अॼु ही जेको हाणे नया जेके कुझु रिमार्क्स आया हुया, वेल वी कांट कॉल देम जजमेंट्स, पर जेके रिमार्क्स आया आहिनि उन मां लॻे थो त स्टिल जेका डस्ट असां चयो पिया त हाणे सेटल थी वई आहे, पर लॻे कोन थो त अदलिया ऐं मतिलबु एग्ज़ेक्टिव जेके आहिनि उन्हनि जे विच में जेको मामिलो हुयो उहो सेटल थी सघियो आहे अञा ताईं। सही दादारी साहब, ॻाल्हि इहा आहे त ही जेका प्रोसीडिंग हले थी, तव्हां बिल्कुलु सही था चओ त इन करे वधीक असांखे इहा कॉम्प्लिकेटेड लॻे, छाकाणि त विद ड्यू रिस्पेक्ट जॾहिं बि का कंटेम्प्ट जी प्रोसीडिंग हलंदी आहे त कंटेम्प्ट एॾी त ब्लेटेंट हूंदी आहे, एॾी त क्लियर हूंदी आहे, एॾी त मतिलबु इररिफ्यूटेबल हूंदी आहे जो तव्हां उनखे सवाइ माफ़ी वठण जे अपोलोजाइज़ करण जे तव्हां वटि ॿियो को रस्तो न हूंदो आहे। तंहिंजे करे हीअ जेका कंटेम्प्ट जी प्रोसीडिंग आहे हीअ उहा कंटेम्प्ट कोन्हे। हे कंटेम्प्ट हिकिड़ी मां सम्झां थो पंहिंजी नोयत जी मुनफ़रिद कंटेम्प्ट आहे जंहिंमें तव्हांखे इहो साबित थो करिणो पए त तव्हां कंटेम्प्ट कई आहे। आमतौर ते ईअं न हूंदो आहे। जेके कंटेम्प्ट जी प्रोसीडिंग्स हूंदियूं आहिनि उहे ॾाढियूं ब्लेटेंट क़िस्म जूं हूंदियूं आहिनि जंहिंमें जज खे चवण जी ज़रूरत ई न हूंदी। हथ ॿधी वञी माण्हू बीहंदा आहिनि, चवंदा आहिनि असांखे ग़लती थी आहे, असां कोर्ट जे जेको आहे सो ग्रेस ते छॾियो आहे, असांखे कोर्ट माफ़ु करे छॾियो। तंहिंजे करे मां सम्झां थो त हे जेके प्रोसीडिंग्स आहिनि इहे यकीननि ॾाढियूं कंहिं बि तरह सां कंट्रोवर्सीज़ खां बची न सघंदियूं, छाकाणि त इंटरप्रेट करे जेकॾहिं तव्हां कानून खे कंहिंखे तव्हां ॾोहारी बणाईंदव त उहो पोइ वरी, छाकाणि त जजमेंट्स जेके हूंदियूं आहिनि जॾहिं तव्हां जजमेंट ॾेई छॾंदा आहियो त पब्लिक डॉक्यूमेंट थी वेंदो आहे। अहिड़ा माज़ी में बि खोड़ केस थिया जंहिंमें तव्हां जजमेंट्स ॾेई छॾियूं स्ट्रिक्ट जेको आहे सो उनजी इंटरप्रिटेशन करे, त हिकु त कंटेम्प्ट जी जेका प्रोसीडिंग हूंदी आहे या कंटेम्प्ट जी जेका जजमेंट हूंदी आहे उहा ॾाढी रेस्ट्रिक्टिव ऐं ॾाढे बिल्कुलु हिकिड़े नैरो फ्रेमवर्क में ॾी वेंदी आहे, जॾहिं ॿियो को रस्तो न बचे कोर्ट लाइ तमामु ज़रूरी हुजे जो इफेक्टिवली हुनखे इम्प्लीमेंट कराए जीअं हुनजी रिट जेको आहे सो बहाल थिए। हाणे हे हिकिड़ो पोलिटिकल मां सम्झां थो त हिकिड़ो प्रोसेस जो हिसो थी वई आहे हीअ, छाकाणि त जेकॾहिं हिन कंटेम्प्ट जे नतीजे में जेकॾहिं PM साहब खे जेकॾहिं जेको आहे सो कन्विक्ट थो कयो वञे त उनजा जेके नतीजा निकिरंदा उहे सिर्फ़ु जुडिशियल न हूंदा, उनजा नतीजा लामहाला जेको आहे सो पॉलिटिकल हूंदा ऐं उनजा जेके पॉलिटिकल रिपरकेशन्स हूंदा, जीअं मां शुरू में गुज़ारिश कई, जेकॾहिं कंटेम्प्ट जो हिकिड़ो क्लियर कट हिकिड़ो जेकॾहिं हिकिड़ो जवाज़ हुजे त पोइ त यकीननि प्राइम मिनिस्टर खे नुक़सानु थींदो, पर छाकाणि त हीअ कॉम्प्लिकेटेड क़िस्म जो इशू थी वियो आहे, जीअं मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा जेके थिया, मां हुन ते कमेंट नथो करणु चाहियां कोर्ट सगोरीअ में जेके रिमार्क्स पास थिया, पर मां एज़ अ लेमैन या एज़ अ लॉयर थी जेकॾहिं तव्हांखे मां चवां त कंटेम्प्ट जी प्रोसीडिंग्स में जज खे इहो ॿुधाइणो न पवंदो आहे त भई तूं कंटेम्प्ट कई आहे। उहा कंटेम्प्ट एतिरी क्लियर ओपन ऐं ब्लेटेंट हूंदी आहे जो जेको मुजरिम हूंदो आहे, जिते इल्ज़ाम हूंदो आहे लॻल, जेको मुलज़िम हूंदो आहे उहो अची अनकंडीशनली जेको आहे सो माफ़ी वठंदो आहे। सो जेकॾहिं हिन खे प्राइम मिनिस्टर साहब खे जेकॾहिं हे कन्विक्ट था कनि त मां सम्झां थो प्राइम मिनिस्टर साहब थी सघे थो जेकॾहिं जजमेंट में मतिलबु एतिरी पुख़्तगी क्लियर कट लीगल पॉइंट ऑफ व्यू खां जेकॾहिं नज़र न आई ऐं माण्हुनि बि हुनखे इंटरप्रेट करण लाइ माण्हुनि वटि को जेकॾहिं स्पेस मिले थी त पोइ त प्राइम मिनिस्टर हीरो थी वेंदो। सही, छाकाणि त प्राइम मिनिस्टर चवंदो भई मूंखे त मां त पेश थियुसि वञी,
ठीकु आहे. सो इन जे करे ॾाढो असांखे इन मामले में सोचे सम्झे ऐं इन खे जेको आहे सो पॉलिटिकल पर्सपेक्टिव में बि ॾिसणु घुरिजे त अहिड़े क़िस्म जो को प्रेसिडेंट क्रिएट न थिए जैसा अॻिते ख़राब थी. ठीक. अच्छा हिलाली साहब मुझे ये बताएं, ओस्तो साहब कह रहे हैं कि मामला कॉम्प्लिकेटेड लग रहा है, क्या आपको भी मामला कॉम्प्लिकेटेड लग रहा है या आपकी नज़र में मामला सीधा साधा है, कोर्ट कहती है ख़त लिख दें हम कंटेम्प्ट नोटिस वापस ले लेते हैं? नहीं, मामला बिल्कुल सही कह रहे हैं, कॉम्प्लिकेटेड है. अगर आपके व्यूअर्स को ये बात समझाने की कोशिश आप करें तो बड़ा कॉम्प्लिकेटेड हो जाता है. 248(1) राइवल इंटरप्रिटेशंस होते हैं. इस वक्त मेरे ख़्याल में आवाम को ये पता होना चाहिए कि 1947 में हम एक सफ़र पे निकले थे. हमारी किश्ती जो थी वो समंदर में आई और हालांकि एक लंबा सफ़र होने वाला था. हम सब सोचते थे कि हम कामयाब हो गए. इस वक्त पाकिस्तान का ये हालत है, हमारी किश्ती का ये हालत है कि इंजन रूम ख़त्म हो गया है, जो हमारे क्रू है उसमें बगावत हो गई है और जो पैसेंजर्स हैं वो एक एक के साथ लड़ रहे हैं और बग़ैर पेट्रोल बग़ैर इंजन एक समंदर पर ये एक किश्ती कर रही है. अब हम किस चीज़ का शिकार हों, या एक वो क्या कहते हैं एक तूफ़ान में गिर जाएं, 2 तूफ़ान ख़त्म हो जाएं, कौन सा वेव आके हमें निकाल दें, ये हालत है इस वक्त. तो इस ऐसे मौके पे मेरे ख़्याल में कि ये सब जो कंट्रोवर्सीज़ हो रहे हैं ये कैसे मुल्क को मदद करेगी, ये कैसे इस मुल्क को स्टेबलाइज़ करेगी. ये तो ऐसा लग रहा है कि हम सैड टू से कि हम एक ख़ुदकुशी कर रहे हैं और बल्कि हो गया है, बल्कि इस वक्त सिर्फ ये तड़प रहा है कि अब वो मरेगा कब. इस किस्म की नौबत आ गई है पाकिस्तान में. ना इधर इन्वेस्टमेंट आ रहा है, ना इधर एम्बसीज जा रहे हैं. 3 एम्बसीज तो इधर बंद हो गए हैं. फिनलैंड का कल बंद हो गया, डेनमार्क का बंद हो गया, 1-2 और हैं मुझे पता है. और फिनलैंड वालों ने तो उनको कह देते कि भाई हमारे पैसे ख़त्म हो गए हैं, हम कम कर रहे हैं. नहीं, उन्होंने कहा कि सिक्योरिटी सिचुएशन ऐसा है. ईरान और अमेरिका का जंग कोई पता नहीं कब छिड़ जाए. सीरिया में आप देख रहे हैं हालात क्या हैं. तो मेरे ख़्याल में कि जो हमारे अंदरूनी मामले हैं इस वक्त वो कुछ रिफ्लेक्ट ही नहीं कर रहे हैं कि वर्ल्ड सिचुएशन क्या है और हम एक एक साथ लड़ रहे हैं. सही. उस्तो साहब यकीनन तव्हां चयो त मामिलो काफ़ी कॉम्प्लिकेटेड त आहे, पर अॼु अदलिया सगोरी में जेको हिकिड़ी रिमार्किया आई त साईं खां मूं सवाल कयो, तव्हां ख़त लिखी छॾियो असां कंटेम्प्ट जो नोटिस वापसि था वठूं. 248 हुकूमत खणी वञण जे लाइ तयारु न आहे त भई उनजी इंटरप्रिटेशन थिए. त पोइ ही मतिलबु वज़ीर आज़म साहब जे हवाले सां जेके मीडिया ग्रुप्स हलाइनि पिया, ॾींहं गिणिजी विया आहिनि. 13 फरवरी ते शायदि हू 63(1)H अलाए कहिड़ो आर्टिकल आहे, के नॉट रिकॉल राइट नाउ, बट 63 जो ई को सब आर्टिकल आहे. त अहिड़ियूं ॻाल्हियूं जेके अचनि पियूं, पोइ तव्हां छा एक्सपेक्ट पिया कयो त वाक़ई इन तरफ़ ॻाल्हि वञे पई? हाणे ॾिसो साईं, ॻाल्हि इहा आहे त कंटेम्प्ट प्रोसीडिंग्स जो हिकिड़ो स्पेशल ॿियो बि रुख़ आहे. कंटेम्प्ट प्रोसीडिंग्स दरअसल जजिस पाण हलाईंदा आहिनि. कंटेम्प्ट प्रोसीडिंग्स में जज जेको आहे सो पाण अग्रीव्ड पार्टी हूंदो आहे. ठीकु आहे न. त हिकिड़ो माना आम्हूं साम्हूं वारी ॻाल्हि हूंदी आहे हुन में. तंहिंजे करे ॾाढो स्पेरिंगली जजिस जेको आहे इन ऑप्शन खे खणंदा आहिनि. हाणे सूरत हाल इहा थी वई आहे जो जीअं तव्हां बिल्कुलु सही था चओ त जॾहिं तव्हां फ़र्ज़ु कयो, मां सम्झां थो त मां कंटेम्प्ट न कई आहे, हिकिड़े मिंट लाइ असां जेकॾहिं इहो मफ़रूज़ो एक्सेप्ट कयूं, तव्हां जज आहियो, तव्हां चओ त न तव्हां कंटेम्प्ट कई आहे. 2 ई रस्ता थी सघनि था. त मां पंहिंजो दिफ़ा कयां, ठीकु आहे न, तव्हां पंहिंजे राय ते क़ाइमु रहो. त हाणे उहो जेको दिफ़ा मां कंदुसि उन में आइन मूंखे जेके रस्ता ॾिना आहिनि, कानून मूंखे जेके रस्ता ॾिना आहिनि, मां उहे इख़्तियार कंदुसि. उहो तव्हां मूंखे डिनाए नथा करे सघो, पर छाकाणि त तव्हां अग्रीव्ड पार्टी आहियो. हाणे तव्हां डिनाए बि नथा करे सघो, तव्हां पोइते बि नथा हटी सघो. त यकीननि उन सां कोर्ट वर्सिस वारी सूरत हाल थी वञे, त कोर्ट वर्सिस मां या मां वर्सिस कोर्ट थी वेंदो. तंहिंजे करे ॾाढो हिकिड़ो इहो सेंसिटिव मामिलो हूंदो आहे ऐं कोर्ट सगोरियूं जेके आहिनि इन मामले में एतिरो पाण खे उलझाईंदियूं न आहिनि. पर हाणे प्रॉब्लम इहो थी वियो आहे जो NRO जी जेका लेजिस्लेशन न थी सघी, या जेको कोर्ट NRO खे एब इनिशियो जेको आहे हिकिड़ो इलीगल यानी इन जी एग्ज़िस्टेंस खे एक्सेप्ट न कयो, उनखे सभिनी पॉलिटिकल पार्टीज़ बि एक्सेप्ट करे छॾियो. हाणे उन जा जेको प्रैक्टिकल जेको इम्प्लीमेंटेशन वारो मामिलो हुयो, उहो मामिलो दरअसल एग्ज़ेक्टिव जी ज़िमेदारी आहे. त जॾहिं कोर्ट हिकिड़ो फ़ैसिलो कयो
ऐं तव्हां उहो फ़ैसिलो क़बूल कयो त हाणे एग्ज़ेक्टिव जी इहा ज़िमेदारी आहे त हू उन ऑर्डर खे इम्प्लीमेंट करे, माना जेके उन वक़्त जा जेके केसिस बंदि थी विया, ख़तमु थी विया, हू वापसि वरी जेको आहे सो वरी अचनि ऐं उन ते जेको हिकिड़ो प्रोसिक्यूशन जो सिलसिलो शुरू थियणु घुरिजे उहो शुरू थी वञे। हाणे इन जो जेको मज़ेदार पहलू आहे उहो इहो आहे त इहे केसिस सिर्फ़ु कॉन्संट्रेट थिया आहिनि अची ज़रदारी साहब ज़रदारी साहब, ठीकु आहे न। हाणे इन में छा थो थिए, जॾहिं तव्हां सिर्फ़ु मतिलबु असां हिकिड़ा 20 ॼणा आहियूं जिन क्राइम कयो आहे, 20 में हिकिड़ो अहिड़ो माण्हू आहे जेको हिकिड़ी ज़िमेदार क़िस्म जी ऑफिशियल पोजीशन ते वेठो आहे ऐं तव्हां सिर्फ़ु उनखे खणी झले बीह रहो त भई तूं कंटेम्प्ट कई आहे। हाणे हिन में तक़रीबन को हज़ारे केसिस आहिनि, मर्डर जा केसिस बि आहिनि, करप्शन जा केसिस बि आहिनि, हर क़िस्म जो केस आहे, ठीकु आहे न। हाणे उन्हनि जे बारे में त शायदि माण्हुनि खे ख़बर बि कोन्हे का, ऐं उन मां केतिरा ई अहिड़ा माण्हू आहिनि जिन ते उहे इल्ज़ाम आहिनि जेके हिन वक़्तु वज़ीर आहिनि, गवर्नर आहिनि, ठीकु आहे न। त हाणे इहो वरी हिकिड़ो ॿियो हिन जो हिकिड़ो अहिड़ो पहलू आहे जेको असांखे सोचणु घुरिजे, जंहिंजो हिकिड़ो पॉलिटिकल वरी त इहो ॾाढो ॾुखियो आहे। इन से रिलेटेड सवाल, हिलाली साहब कुछ दिन पहले मेरे पास यासीन आज़ाद इस प्रोग्राम में बैठे थे और उन्होंने कहा कि पाकिस्तान में इस वक्त सबसे बड़ी पॉलिटिकल फोर्स जो है वो पाकिस्तान की फ़ौज है, और यही बड़ी पॉलिटिकल फोर्स जो है वो इस वक्त अदलिया के पीछे खड़ी है। और आज चीफ जस्टिस का एक रिमार्क ये भी आया कि अगर वज़ीर आज़म इम्प्लीमेंट नहीं कर सकते तो फिर सुप्रीम कोर्ट ख़त्म कर दें, इस इदारे की कोई ज़रूरत नहीं है। बड़े हार्श रिमार्क्स हैं, विथ ड्यू रिस्पेक्ट, क्योंकि हम तो गरीब आदमी, ओस्तो साहब तो फिर भी निकल जाएंगे, वकील है कंटेम्प्ट के चार्जेस से, लेकिन हम गरीब आदमी हैं तो इसलिए हम विथ ड्यू रिस्पेक्ट कहते हैं। एक तो यासीन आज़ाद की स्टेटमेंट, बिकॉज ही इज़ करंटली प्रेसिडेंट सुप्रीम कोर्ट बार एसोसिएशन, और फिर दूसरी जो मैंने बात कही कि आज जो ये रिमार्क आया, तो ये मामलात क्या फिर उसी पॉलिटिकल फोर्स की तरफ जा रहे हैं जिसको इस वक्त की स्ट्रॉन्ग पॉलिटिकल फोर्स कहा जा रहा है, जो कि कहना नहीं चाहिए। पहले तो मेरे ख्याल में यासीन आज़ाद साहब को ये कहना चाहिए कि 1958 के बाद सबसे ज़्यादा एक पॉलिटिकल पार्टी, द लार्जेस्ट पॉलिटिकल पार्टी इन पाकिस्तान और द स्ट्रॉन्गेस्ट, वो है फ़ौज। ये आज से तो नहीं हुआ है, उस वक्त से चल रहा है। दूसरी बात ये है कि अगर भी आप समझें कि फ़ौज इसमें मुलव्वस नहीं था और फ़ौज की कोई इंटरेस्ट नहीं थी, कैसे हो सकता है कि जब चॉइस आता है बिटवीन द जुडिशरी एंड द एग्जीक्यूटिव, कैसे हो सकता है कि एक फोर्स कहे कि वो कहते हैं आए हमारा जजमेंट इम्प्लीमेंट करें। करामत साहब ने तो कह दिया ना कि मैं नहीं आता, उन्होंने डिफेंस मिनिस्ट्री को भेज दिया। अब इधर इस वक्त तो डिफेंस सेक्रेटरी भी नहीं है, अब इसको ये क्या करेंगे, शायद ये वही करें। इसके माने अदलिया का फ्रैंकली इन द फाइनल एनालिसिस जजमेंट इम्प्लीमेंट नहीं होगा। ये करेंगे या इन एड ऑफ सिविल पावर वो आके प्रेसिडेंट साहब को या जो भी है सलूट करके कहेंगे कि जी हमारा फ़र्ज़ बनता है, ये बता देंगे अंडर आर्टिकल विच 190 के करके हम आके आपको जाना पड़ेगा। ये फिर उनके हाथ में बात आ जाती है। फिर उधर से आप देखेंगे डिस्कशंस चलेंगे, हर किस्म का हर चीज़ चलेगा, विच इज़ नॉट द रोल ऑफ द आर्मी। बिल्कुल रोल आर्मी की है ही नहीं ये। मगर अगर आप घसीट के उनको लाएंगे तो फिर यही होगा, फिर जो भी उनका फैसला होगा आधी कौम मानेगी, आधी कौम नहीं मानेगी। सही उस्तो साहब यही थे पियो छा सही न बिल्कुलु हिलाली साहब बिल्कुलु सही थो चवे त इहो फ़ौज जो कमु कोन्हे। ऐं ॿियो इहो त इन सूरत हाल में पॉलिटिकल सिस्टम सॼो कलेप्स करे वेंदो, ऐं जेकॾहिं पॉलिटिकल सिस्टम कलेप्स थो करे त जुडिशरी ख़तमु थी वेंदी। ऐं इहो ज़रदारी साहब जे बका जो मसइलो कोन्हे, जुडिशरीअ जे पंहिंजे इंडिपेंडेंस जो ऐं पंहिंजी जेका उन्हनि जी आइनी हैसियत हिन वक़्तु जेका बीठी आहे, जहिड़ी पावरफुल जुडिशरी बीठी आहे, उहो पाण ख़तमु थी वेंदी। छाकाणि त जॾहिं तव्हां फ़ौज लेट मी पुट अ क्वेश्चन, सही इशू इहो आहे त अदलिया हिकिड़ो फ़ैसिलो ॾिनो, हुकूमत उनखे इम्प्लीमेंट करण जे हवाले सां डिले करे रही आहे बज़ाहिर जेको लॻे थो साईं, छाकाणि त आर्टिकल 248 जेको आहे सो विच में अटकियल आहे। केतिरो न सुठो थींदो हो जेकॾहिं 248 खे बि खणी वञिजे ऐं वञी खणी करे तशरीह कराइजे, छाकाणि त दुनिया में इम्यूनिटीज़ जेके आहिनि उहे टेकअप थियूं आहिनि, दुनिया में माण्हुनि खे इम्यूनिटीज़ मिलियूं आहिनि। अमेरिकन प्रेसिडेंट केतिरा दफ़ा इम्यूनिटी वठी चुको आहे, वियाना जा लॉस जेके आहिनि उहे तव्हांजे साम्हूं आहिनि। त तव्हांखे लॻे नथो त जेकॾहिं हलियो बि वञिजे कोर्ट सगोरी जे एतिराम में त इदारे जो बि एतिराम थींदो, हिकिड़े आर्टिकल जी इंटरप्रिटेशन बि थींदी ऐं ॻाल्हियूं क्लियर थी वेंदियूं। साईं ॾिसो पॉलिटिक्स जेका हूंदी आहे उहा ब्लैक एंड वाइट में न हूंदी आहे, ठीकु आहे न। पॉलिटिक्स में खोड़ ग्रे एरियाज़ हूंदा आहिनि ऐं जेके
अड़ीका पॉलिटिशियंस हूंदा आहिनि उहे ब्लैक एंड वाइट में न खेॾंदा इन्हनि बाबति ॻाल्हाईंदासीं, अड़ीका पॉलिटिशियन्स बाबति ब्रेक वठूं था। नाज़रीन, प्रोग्राम ॾींदे हिकिड़ी शॉर्ट ब्रेक जो हिन सवाल जो जवाबु ब्रेक खां पोइ स्टे ट्यून्ड इन कीप वॉचिंग आवर शो।